मोज़िज़ सहाफ़ी बाहिरो 23 मई ते जिस्कम जे आला इदारे नेशनल कांग्रेस जे इजलास में कारकुननि जी अक्सरियत फ़ैसिले खे आकाश मला, अनवर चांडियो, आज़ाद कुंबर ॿाहिरियनि मुल्कनि में वेठल माण्हुनि जी एजेंटा पार्टीअ जे कुख में शुरू हुयो आहे। जिस्कम कंहिंजी ख़्वाहिश मुताबिक़ न हलंदी। जिस्कम अदम तशद्दुद जी पॉलिसीअ ते हलंदी, पंहिंजी क़ौमी जिदोजहद जारी रखंदी। असीं वाज़े कयूं था त कंहिं जे दॿाउ में अची शहीद बशीर ख़ान कुरैशी जी इख़्तियार कयल जिदोजहद वारे रस्ते ते कॾहिं बि हथु न खणंदासीं। साईं GM सैयद जे अदम तशद्दुद जी वाट ते हलंदासीं। जिन माण्हुनि ते माज़ीअ में बि इल्ज़ाम हुया, जिन माण्हुनि ते माज़ीअ में बि हिकिड़ी शइ साबित थियूं, उहे साॻाई माण्हू अची करे वरी पार्टीअ में 14 सालनि खां पोइ डिफेट पैदा करणु चाहिनि था। असां 14 सालनि में इन्हनि सभिनी मसइलनि खे मुंहुं ॾिनोसीं ऐं हाणे हिकिड़ा माण्हू कंहिंजी एजेंडा तहत अची करे असांखे चवनि था त तव्हां पंहिंजी लाइन तां हटो ऐं अदम तशद्दुद जी राह खे छॾियो। ईअं कॾहिं बि कोन थींदो।